ओम नमः शिवाय। जय झूलेलाल। जय झूलेलाल। परम श्रद्धेय असांजा पूजनीय पिता साहब दादा मेघराजमल साहब, जिन पंहिंजे जीवन जा 60 वर्ष इन संस्था के कृपा करे आस पास लोक सेवा में माता रुक्मणी देवी संस्था के द्वारा जन समाज ताईं पहुंचा। सॼे देश में करीब करीब 142 असांजे जेके अलॻि अलॻि शहरनि में जेके असांजा एवज़ी मुक़ररु थियल आहिनि, जीवन तरंग पत्रिका, जीवन तरंग चैनल जा प्रकाशक मुद्रक थी करे रहिया। अॼु अहिड़े असांजे सुहिणे दादा जेके सदा हयात आहिनि, जिन जे जीवन मां असांखे प्रेरणा मिले थी पई, जिन जे कार्य करण सां असांखे हमेशह शक्ति मिले थी ऐं उन्हनि जी आशीर्वाद, उन्हनि जी कृपा आहे जो सॼे देश विदेश में अहमदाबाद, उल्हासनगर, यूपी, लखनऊ संतनि महात्माउनि प्रेमियुनि हिरनि असांजे सुहिणनि नेताउनि, असांजे भेनरुनि, असांजे भाउरनि सां गॾु असांखे मौक़ो मिले थो त मां सम्झां थो इहा असांजे मथां परम पूज्य श्रद्धेय दादा मेघराजमल साहिब जन जी असीम कृपा आहे। उन्हनि जी आशीर्वाद आहे। परम पूज्य माता रुक्मणी देवी जी जेका जोत जॻाए वई, उन जोत खे जॻाए करे उन्हनि सां गॾोगॾु अॻियां करण जे लाइ तन मन धन सां साथ ॾियण जो संकल्प असांजे दादा मेघराजमल रोहिड़ा साहिब ऐं उन्हनि खे गॾु ॾींदो आहियां। गॾु उन्हनि खे पाण संस्था में एकाग्र थी करे उन संस्था के और कार्यनि ताईं पहुचायो। अॼु 35,000 खां मथे संस्था में कार्यकर्ता उन्हनि जा अलॻि अलॻि शहरनि में देश जे जुदा जुदा भागनि में जुड़ियल आहिनि। ऐं गॾोगॾु मूंखे ॿुधाईंदे इहा ख़ुशी थी थिए त असांजे परम आदरणीय दादा मेघराजमल साहिब जन जी उन्हनि जी आशीर्वाद, उन्हनि जी प्रेरणा, उन्हनि जी दुआ सां, उन्हनि जी कयल महिनत सां हीअ असांजी माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था न सिर्फ़ु राष्ट्रीय लेवल ते पर अंतर्राष्ट्रीय लेवल ताईं उन्हनि सुहिणो कार्य कयो। अंतर्राष्ट्रीय लेवल ताईं हू सुहिणे नमूने सां उन्हनि कार्यनि ताईं पहुता आहिनि। असांजा चिली वेस्ट अमेरिका जा डॉक्टर मोहन के सोनी जी जेके असांजा अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष आहिनि, मुंहिंजी सुपुत्री डॉक्टर महिमा रोहिड़ा जेका वुमन विंग जी अध्यक्ष आहे, गॾोगॾु सॼी जेके अलॻि अलॻि मुल्कनि मां, कोई दुबई मां एस्ट्रो दादाजी, असांजा लिब्रिया मां, साउथ अफ्रीका मां पीटर दलवानी जी, कैनेडा मां असांजा गुरमुख जगवाणी साहिब जन जा सेण, इहे अलॻि अलॻि सुहिणियूं शख़्सियतूं जेकॾहिं जोड़े करे हिकिड़ो गुलदस्तो तयारु करण जो कार्य जेकॾहिं मिलियो त मां सम्झां थो इहो सौभाग्य आहे मुंहिंजो त असांजे परम पूज्य पिता साहिब जन जे सादगी ऐं सरलता जी मूरत। न कॾहिं जीवन में कंहिंखे अपशब्द असां बि कॾहिं कंहिं पार खे, कंहिं पुट खे, कंहिं ॿिए खे चयो हूंदोसीं, उन्हनि जीवन में कंहिंखे धड़को कोन ॾिनो, कंहिंखे कुझु चयूं कोन। जंहिं भोलेनाथ जी उन्हनि प्रेरणा कई, जंहिं भोलेनाथ सां सेवा सां गॾु सदैव हू रहिया, उन्हनि ई भोलेनाथ जो उन्हनि पंहिंजे पाण में अंगीकार कयो। उन्हनि ई वांगुरु सादगीअ जी सूरत, सरलता जी मूरत हू असां सां गॾु असांजे मथां अॼु बि आशीर्वाद स्वरूप हथ क़ाइमु दाइमु रखी वेठा आहिनि। तॾहिं त हुननि जी आशीर्वाद सां अॼु उन्हनि खे साल कोन पूरो थियो आहे। 9 अप्रैल उन्हनि जी स्मृतिअ जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो, पर उन्हनि जी मौजूदगी में, उन्हनि जी आशीर्वाद सां चौमासे जे विर्तनि जी मोकिलाणी हुजे या उन्हनि जी ॾेखारियल जेका बि राह हुजे, पोइ गुजरात जे विधानसभा जी अध्यक्ष निमाबेन आचार्य हुजे या निर्मलाबेन वाधवानी हुजे या असांजा पटेल उप मुख्यमंत्री हुजनि, उन्हनि सभिनीनि सां गॾु जेकॾहिं असां माता रुक्मणी देवी गौरव पुरस्कार खणी करे वञूं था, उन्हनि खे ॾियूं था, मां सम्झां थो इहा असांजे पूजनीय पिता दादा मेघराजमल साहिब ऐं माता रुक्मणी देवी जिन जी ही प्रेरणा आहे। छो जो उन्हनि जो लक्ष्य हिकिड़ो ई हो, मोए पुॼाणो
तव्हां टक गुलनि जी ॾियो, पर जेकॾहिं जीअर हिकिड़ो असां सुठे माण्हूअ खे कयल कमनि जे लाइ हिकिड़ो गुल बि ॾींदासीं न, त उन्हनि जे लाइ 10 माण्हुनि खे प्रेरणा थी मिले पई। उन्हनि प्रेरणा मां 10 ॿिया पैदा थींदा, 100 ॿिया अॻियां ईंदा। इहा ई प्रेरणा खणी करे, इहा ई आशीर्वाद वठंदे असां उन्हनि जे कार्यनि खे अॻियां करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। अॼु उन्हनि जे जनम दिवस जे उपलक्ष्य में सुहिणी हिकिड़ी सेवा जो, छो जो उन्हनि पंहिंजो जीवन सॼो सेवा में व्यतीत कयो। उन्हनि खे ॾिसंदे उन्हनि जे जनम दिवस जे उपलक्ष्य में समाज हित जे लाइ, समाज कार्य जे लाइ हिकिड़ी सुहिणी सेवा, एक्यूपेंचर एक्यूप्रेशर जी सेवा असीं शुरू करे रहिया आहियूं संस्था जे पारां, जंहिंमें असांखे ॾाढो सुहिणो योगदान मिलियो। मुंहिंजे सुपात्र डॉक्टर यश अरोड़ा, जेको महाराष्ट्र सरकार जे पारां एक्यूपेंचर डॉक्टरी क्लियर करे आयो आहे, पर उनखां वधीक छो जो हुनखे अञा ताईं शुरूआत आहे। असां सां गॾु असांजो हिकिड़ो प्यारो वैदराज जेको आहे असांजे पंहिंजे सिंधी समाज जो, पोयनि 37 सालनि खां इहा सेवा सुहिणी हू ॾेई रहियो आहे, कार्य करे रहियो आहे। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे सुम्हियल माण्हूअ खे एक्यूपेंचर, जिन खे पैरालाइज़ जा पेशेंट हुजनि, जिन खे बैक बोन हुजे, 2 या 3 मिंटनि में 2-3 मिंट उन्हनि जी सेवा करे 3 ॾींहंनि ऐं 4 ॾींहंनि में उन्हनि खे उथारे करे तयारु कयो आहे। अहिड़ा असांजे विच में असांजा प्यारा मामा, जिन खे असां मामा बि चवंदा आहियूं, कनू भाई अचो हिकिड़ो मिंट। असांजा प्यारा कन्हैयालाल जी, पैसो ख़ूब कमायो अथऊं, चार्जिस बि ॾाढी वॾी रखंदा आहिनि। मां हिकिड़ी अर्ज़ु कयो मां हिन माता जे द्वार ते, हिन भोलेनाथ जी कृपा सां मां चयोमांसि मामा गंज अथव, हिकिड़ी जेकॾहिं सेवा हिते कयूं मिनिमम चार्जिस त छो न हिन कार्य ते। हुननि चयो यार मां तोसां गॾु ॿधल आहियां, तव्हां सुठो कार्य था कयो, मां जीअं चवंदो तीअं कंदुमि। मूंखे खाली हिते रहण करण जी व्यवस्था, असांजे शहर जे आमदार इलाही साहिब जन जो हिकिड़ो फ्लैट खाली पियो हुयो, उन्हनि में टीवी बि वरितीसीं, फ्रिज बि वरितीसीं। चयोजनि साहिब सभु लॻाए ॾियो असांखे, हिन डॉक्टर साहिब खे विहारणो आहे। उन्हनि सॼी सेवा तयारु कई ऐं अॼु उन्हनि खे हिते रहायो आहे। हफ़्ते जा 4 ॾींहं 5 ॾींहं जॾहिं कैंप केॾे थिए थी उहे वेंदा, पर बाक़ी 6 ॾींहं 5 ॾींहं असांखे हिते सेवा जो योगदान ॾींदा। मीरा भाईंदर खां अचणु त लख धन्यवाद। असांजे प्यारे